अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन लॉकडाउन में नरमी कई वई आहे, वफ़ाक़ी हुकूमत पारां ऐं सूबाई हुकूमतुनि पारां बि नरमी कई वई आहे। ॾिसिजे त इहा जेका नरमी आहे इहा इन में केतिरी फ्रूटफुल थी सघे थी, जॾहिं त जेको बि ॼाणायो आहे हुकूमत त इन सां फ़ाइदो थींदो। ॾिसिजे त छा जेके वधंदड़ केस आहिनि उहे उन्हनि ते हुकूमत कंट्रोल करे सघे थी या न। जेका मईशत वारो मामिलो ॿुधायो आहे उन ते बि इन जो आम माण्हू जो ॾियारी वारनि माण्हुनि जो मसइलो हल थिए थो या न थिए थो। जॾहिं त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु सवाल उथारियो आहे त अरिड़हीं तरमीम जेका आहे उहा इन सां सूबनि ॾे वसीला हलिया विया आहिनि। इन सबबि वफ़ाक़ी हुकूमत वटि वसीला तमामु घटि बचनि था जो हू हिन कोरोना जहिड़े वबा खे मुंहुं ॾेई सघजनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ीर पिणु इन ते ॻाल्हाए रहिया आहिनि त जेका अरिड़हीं तरमीम आहे उहा रोल बैक थियणु घुरिजे। इन खां अलावा जेके इत्तादी आहिनि हुकूमत जा उहे बि हिन वक़्तु नेब ते सवाल उथारनि पिया त नेब जा जेके कानून आहे, जेका पकड़ धकड़ आहे उहा सियासी इंतकाम जे हवाले सां हूंदी आहे। इन सभिनी मिड़नी मामलनि ते असां ॻाल्हाईंदासूं। अॼु पैनल असां सां मौजूदु आहे मलिया हाशमी साहिबा जेका तजिया निगार आहे, जॾहिं त ॿियो असांजो महिमान असांखे जॉइन कंदो अकबर अब्बासी जेको सीनियर साहिब बि आहे। वीडियो लिंक ते हिन वक़्तु मौजूदु आहे मलिया हाशमी साहिबा। साणस असां गुफ़्तगू जी शुरूआत कयूं था। अस्सलाम वालेकुम मलिया साहिबा। जी वालेकुम अस्सलाम। मलिया साहबा ये बताएं कि मौजूदा हुकूमत ने लॉकडाउन की नरमी अख्तियार कर दी है और ये ऐलान किया है कि हम नरमी करते हैं, तो क्या वज़ीर आज़म साहब जो कह रहे हैं कि हम इस पे काबू पा लेंगे, नज़र तो ये आ रहा है कि रोज़ ब रोज़ कोरोना वायरस का जो मरीज़ हैं उसमें इजाफा होता जा रहा है, तो हम इस सारी सूरत हाल को कैसे फेस कर पाएंगे? जी बहुत शुक्रिया। देखें, सबसे बुनियादी बात जो अवाम को समझने की ज़रूरत है वो ये है कि लॉकडाउन ख़त्म नहीं किया जा रहा, इसमें नरमी की जाएगी 9 तारीख से, यानी हफ्ते से कल से इंशाल्लाह लॉकडाउन में नरमी का ऐलान किया गया है। अब वो नरमी का ऐलान क्यों किया गया है? क्योंकि हम देख रहे हैं कि बहुत से छोटे कारोबारी जो हजरात हैं, छोटे से मुराद ये कि स्मॉल स्केल बिजनेस जो कर रहे हैं लोग, जो कि कमाते हैं तो खाते हैं, उनको बहुत तकलीफ का सामना है पिछले 2.5 माह से। तो उनकी मुश्किल, परेशानी और तकलीफ को मद्देनज़र रखते हुए हुकूमत ने फैसला किया है, क्योंकि इस वक्त हुकूमत के पास 2 तरह के चैलेंजेस हैं, 2 तरह के ख़तरात पेश नज़र हैं। एक कोरोना वायरस और दूसरा भूख। सो देखना ये है कि कोरोना वायरस से बचाते बचाते ये ना हो कि खुदा न खास्ता भूख से आधी से ज़्यादा अवाम जो है वो अगले जहान जा पहुँचे, खुदा न खास्ता। सो इस चीज़ को मलूज़े खातिर रखते हुए ऐलान किया गया है। मेरे ख्याल में हुकूमत को एक मरबूत और एक स्ट्रॉन्ग स्ट्रेटजी बनाने की ज़रूरत है, जिसमें वो अवाम को ये बार बार बताएं कि लॉकडाउन में नरमी की जा रही है, ख़त्म नहीं किया जा रहा। और नरमी भी किस तरह कि सुबह फजर के बाद अगर दुकानें खुलेंगी तो शाम 5 बजे तक वो खुली रहेंगी, ठीक है। तो उसमें सख्त किस्म की SOPs भी मुतारिफ करवाई जाएं, ताकि अवाम एक दूसरे के साथ एक कंसिडरेबल डिस्टेंस पर भी रहें, फासले पर भी रहें, एक दूसरे से हाथ मिलाने से, गले मिलने से भी गुरेज करें। यानी तमाम एहतियाती तदाबीर को मद्देनज़र रखते हुए इकॉनमी का पहिया भी चलना चाहिए। सो मेरे ख्याल में ये एक अक्लमंदाना फ़ैसला है जो हुकूमत ने किया है, क्योंकि अब ये 2-2.5 माह में जो लॉकडाउन के बाद अवाम खुद ही थोड़ी सी कॉन्शियस हो चुकी है, अवाम थोड़ा डर चुकी है ऑलरेडी। मलिया साहब ये बताएं कि वज़ीर आज़म साहब ने कहा है कि ये लोगों को खुद एहतियात करनी पड़ेगी और हम लोगों के पास पुलिस में नहीं भेज सकते कि वो सख्ती पे अमल कराए या जो SOPs है उस पे अमल कराए। ज़ाहिर है यहाँ पे इतना शऊर नहीं है, इतनी तालीम नहीं है, और वज़ीर आज़म साहब कह रहे हैं कि हम कोई पुलिस भी नहीं भेज सकते, तो ये फिर क्या हम वो नताइज हासिल कर सकें जो हमने सोचा हुआ है? नहीं, देखें, फिर आप हमें कोई बेहतर हम आप अगर मिलकर वज़ीर आज़म साहब को कोई बेहतर ऑल्टरनेटिव बता सकते हैं तो वो बता देते हैं। आपके ख्याल में क्या बेहतर ऑल्टरनेटिव है अगर ये ना करें तो? जी, ये साइंटिस्ट तो ये कहते हैं कि जब कोरोना वायरस किसी मुल्क में फैल जाए तो कम से कम 2 हफ्ते या 1 माह अगर टाइट लॉकडाउन हो तो बेहतरी आ सकती है। तो क्या रियासत पाकिस्तान 2 हफ्ते तक टाइट लॉकडाउन करके अगर राशन पहुंचाती, जो हम कहते हैं कि मजदूरों का इशू है, दिहाड़ीदार तबके का इशू है, अगर ये कर देते, आप क्या समझती हैं कि ये कोई मुश्किल काम था? ये करने की कोशिश तो की गई है ना। देखें, राशन भी पहुंचाया जा रहा है,
जिस तरह से लोगों को एहसास इमरजेंसी कैश के तहत पैसे भी दिए जा रहे हैं, वो तो सब किया जा रहा है। अभी जब एक स्ट्रिक्ट लॉकडाउन था, इसके बावजूद आपने देखा कि लोग फिर भी निकल रहे थे, कुछ सख्त ज़रूरत के पेश नज़र निकल रहे थे और कुछ सैरो तफरी के उसमें निकल गई, लॉकडाउन देखने के लिए निकल रहे थे कि कैसा लॉकडाउन है। सो तालीम और शऊर का मसला तो यकीनन है। और अगर मतलब अल्लाह माफ़ करे, हमारी कौम का हाल ये है कि भूख से, इफलास से और प्यास से लोग मर रहे हैं। आप ये सिंध का ही हाल देख लें, ठीक है, कि 400 वेंटिलेटर्स का मुर्तज़ा वहाब साहब ने टीवी पर कहा कि 400 से ज़ायद वेंटिलेटर्स हैं, और डॉक्टर फुरकान जो कि सिंध के एक रिनाउंड डॉक्टर जो ख़ुद मरीज़ों का इलाज करने के लिए निकले और उनका ख़ानदान 2-2.5 घंटे उनको ले लेकर फिरता रहा, लेकिन वेंटिलेटर वक्त पर ना मिलने की वजह से वो इंतकाल कर गए। ये सारी चीज़ें वज़ीर आज़म इमरान खान मेरा नहीं ख्याल कि एक दिन में दुरुस्त कर सकते हैं, और ना ही पूरी तरह से जकड़ कर, क्योंकि देखें एक बात याद रखें, जिस हिसाब से कोरोना वायरस पाकिस्तान में फैला है, ये अल्लाह का हम पे बहुत अभी करम है कि बहुत कम फैला है। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, हम फिर भी एक सांस आज़ादी से ले रहे हैं माशाल्लाह। आप यूके यूएस में जाकर देखें हालात। यूके में मैं 4 दिन पहले एक रिपोर्ट पढ़ रही थी, 30,000 से ज़्यादा अमवात हो चुकी हैं इंग्लैंड में। अगर खुदा न खास्ता उस इंटेंसिटी का होता यहाँ पर वबा इस सख्ती से फैलती, अल्लाह ना करे, तो फिर तो सख्त किस्म का लॉकडाउन ही एक वाहिद हल था, फिर चाहे अवाम भूख से मरती या जो भी होता। लेकिन चूंकि हमने देखा है कि माशाल्लाह अगर 23 करोड़ आबादी में से आप देख लें कि अभी तक शुक्र अल्हम्दुलिल्लाह तकरीबन आपकी 95 से 98% आबादी बची हुई है इससे माशाल्लाह। बहुत कम लोग हैं जो इसका शिकार हुए हैं, और उससे भी बहुत कम लोग हैं जो कि जिनका इंतकाल हुआ है। तो जो जानें गई हैं वो तो यकीनन जितनी मेरी आपकी जान कीमती है उतनी ही कीमती थी, लेकिन हमें ये भी देखना है कि हमारी 95 से 98% आबादी जो कि शुक्र अल्हम्दुलिल्लाह एहतियाती तदाबीर पर अमल करके भी और अल्लाह के फजल से भी बची हुई है, कि हम कैसे भूख का मुकाबला करें। अब चलो ये बताएं कि जे मौजूदा हुकूमत, वफाकी हुकूमत, ये इस कोरोना की वबा के बाद 18वीं तरमीम को रोल बैक करने के हवाले से मुख्तलिफ काबीना के मेंबर्स की तरफ से आवाज़ें आ रही थी। आप क्या समझती हैं कि ये जो मुल्क की जो सियासी पार्टी थी, ज़ाहिर है उनका इनपुट था और सारी छोटी बड़ी जमातें उनमें शामिल थी, तो ये अला करके एक तरमीम आई थी, उससे ये भी कहा जा रहा था कि छोटे सूबों में जो एहसास महरूमी है वो भी ख़त्म हो गई थी। अगर 18वीं तरमीम रोल बैक की जाती है तो क्या इम्पैक्ट्स पड़ेंगे? जी, आपका ताल्लुक सिंध से है, मुझे बताएं सिंध में एहसास महरूमी ख़त्म हो गया 18वीं तरमीम आने से? देखें, मेरे कहने का मतलब ये है कि एक तरमीम आई थी, मुश्किल से तरमीम आई थी, तो ये उनको स्पेस देना, है ना? आप एक देना शहरी हैं, आप मुझे बताएं, आपका एक छोटा सूबा है ना, जिस तरह पंजाब पे शहबाज शरीफ साहब पे भी अक्सर यही इल्जाम नून लीग पे भी लगता था और दुरुस्त लगता था कि वो सिर्फ लाहौर पे सारा पैसा लगा के कहते थे कि हमने पंजाब को डेवलप कर दिया, हालांकि ऐसा नहीं है। आप लाहौर से निकल के देखें, रहीम यार खान जाएं, डेरा गाजी खान जाएं, बुरे हालात हैं, ठीक है, वो लगता ही नहीं कि पंजाब है। तो मेरा पूछने का मकसद ये है कि अगर तो 18वीं तरमीम आने से सिंध के हालात, बलोचिस्तान के हालात और खैबर पख्तूनख्वा हो, चाहे पंजाब के लाहौर के अलावा दीगर अजला हों, अगर तो उनमें बेहतरी आ गई है फिर तो उसको जारी रखना चाहिए, ठीक है। लेकिन अगर बेहतरी नहीं आई तो फिर रिकंसिडर करने में क्या हर्ज है? आप देखें जो तरमीम होती है उसके बाद एक मौका देना चाहिए। क्या आप ये नहीं समझते हैं कि वफाकी हुकूमत अगर सूबों की कमज़ोरी है, 18वीं तरमीम के बाद जो वजारतें उनके पास चली गई हैं, तो उस कमज़ोरी को दूर करने में वफाकी हुकूमत मदद करे? चाहिए। हमने तो यही देखा है, मेरी तो जो अदना सी ऑब्जर्वेशन है वो यही है कि 18वीं तरमीम के आने से जब ज़्यादा खुद मुख्तार करने की कोशिश की गई सूबों को, तो उल्टा गरीब अवाम का पैसा कभी फालूदे वाले के अकाउंट में जा रहा है, कभी छाबड़ी वाले के अकाउंट में जा रहा है, कभी कुल्फी वाला जो है वो रातों रात अरबपति बन गया, सुबह उठ के उसे पता चला कि उसके अकाउंट में अरबों रुपए जमा हो गए हैं, और कुछ तो जो दुनिया से चले गए उनको अगले जान जाके पता चला है कि हमारे अकाउंट में अरबों रुपए आ गए हैं। गुजारिश ये है कि 18वीं तरमीम यकीनन एक बहुत अच्छा आइडिया था और आज भी एक अच्छा आइडिया है, अगर इसको अच्छे तरीके से इम्प्लीमेंट किया जाए
لیکن بدقسمتی سے ہم نے دیکھا ہے کہ اس کو مس یوز کیا گیا ہے. اس کو جن لوگوں تک، جس غریب عوام تک پہنچنا تھا وہ پیسہ، وہ نہیں لگایا گیا. اور ہوتا کیا ہے کہ جتنے بھی قرضے اس ملک نے لیے ہیں وہ سارے کے سارے قرضے آپ کی وفاقی حکومت واپس کرے. صوبے تو نہیں واپس کرتے جو قرضے لیتے ہیں، قرضے صوبے بھی لیں، لیکن واپس آپ کی وفاقی حکومت کی ذمہ داری ہے کہ وہ کرے. اور پھر جو رہا سا بجٹ ہے وہ سارا صوبوں کو دے دے، اور اس کے بعد وفاق کے پاس بہت ہی کم مارجن رہ جاتا ہے کہ وہ کچھ لوگوں کی ڈیولپمنٹ پہ خرچ کر سکے. تو اگر میرے خیال میں اگر صوبے اپنی تھوڑی سی پچھلے 3 4 5 سال کی اور 8 سال کی 7 سال کی، کیونکہ 2010 سے ہوا، اپریل 2010 سے ہی آئی ہوئی ہے ترمیم، تو 10 سال تو ہو گئے. تو چلیں 10 سال نہیں، پچھلے 5 7 سال کی پرفارمنس دکھا دیں صوبے. سب سے زیادہ تو سندھ حکومت نے شور مچایا نا 18ویں ترمیم پر کہ جی کیوں رول بیک کیا جا رہا ہے. سو بلاول صاحب جواب دے دیں کہ اس 18ویں ترمیم کا عوام کو کیا فائدہ ہوا ہے. ملیحہ صاحبہ یہ بتائیں کہ مسلم لیگ نواز کا یہ کہنا ہے کہ جب ان کی حکومت تھی، وفاقی حکومت، وہ احسن طریقے سے سارے کام چلا رہے تھے. تو اب موجودہ حکومت کو کیا پڑی ہے کہ ان کا یہ کہنا ہے کہ اگر آپ جو صوبوں کو وسائل دیے ہیں وہ اگر واپس لے لیں تو وہ یہ وفاقی حکومت احسن طریقے سے چل سکتی ہے. دیکھیں نواز شریف صاحب کے دور کی آپ نے مثال دی، یہ بڑا ایک ریلیونٹ سوال ہے آج کے دور میں. یاد رکھیں ہر حکومت میں کمزوریاں بھی ہوتی ہیں، خوبیاں بھی ہوتی ہیں. نواز شریف حکومت کا سب سے بڑا مسئلہ یہ تھا کہ وہاں پہ بادشاہت کا بہت کلچر تھا، جو زرداری صاحب کا بھی تھا مسئلہ، دونوں کا ایک تھا. بادشاہت کا کلچر تھا، کسی ورکر میں یا کسی ایم این اے ایم پی اے میں جرت نہیں تھی کہ وہ ان کے کسی ڈیسیجن سے اختلاف کرے، ان کے کسی فیصلے پر کہے کہ ہمیں اتفاق نہیں ہے، اور اپنی رائے کا اظہار کر سکے، خود مختار رائے کا سوال ہی پیدا نہیں ہوتا. اور ہم نے ہمیشہ کھل کر اس پر تنقید بھی کی. لیکن پاکستان تحریک انصاف کی حکومت کا سب سے بڑا مسئلہ یہ ہے کہ عمران خان صاحب بہت ایماندار ہیں، سب مانتے ہیں ماشاءاللہ، مخالفین بھی مانتے ہیں. لیکن سب سے بڑا مسئلہ اس حکومت کا یہ ہے کہ یہاں پر سب نے اپنی اپنی 1.5 اینٹ کی مسجد بنا رکھی ہے. یہاں پہ تقریباً ہر دوسرا وزیر یہی سمجھتا ہے کہ میں ہی وزیر اعظم ہوں. تو عمران خان صاحب کو بیسیکلی ایک جس طرح سے لیڈر ماننا چاہیے، وہ شاید زبانی کلامی تو مانتے ہیں لیکن ان ٹرو اسپرٹ نہیں مانتے. وہ سمجھتے ہیں کہ ہم سب وزیر اعظم ہیں، ہم سب وزراء اعظم ہیں، اور ہم نے مل کے اپنی اپنی 1.5 اینٹ کی مسجد سے فیصلے کرنے ہیں. سو اگر اس کمزوری پر قابو پا جائے یہ حکومت اور ایک وزیر اعظم کو ہی وزیر اعظم سمجھے، جس طرح پوری قوم سمجھتی بھی ہے، سو اگر کابینہ خود بھی ہر کابینہ کا فرد خود کو وزیر اعظم سمجھنے کی بجائے عمران خان صاحب کو وزیر اعظم سمجھ کر ایک یونیفارم ڈائریکشن میں چلے، تو پھر تو یقیناً یہ ایک مربوط پلان لا سکتے ہیں جس کے تحت یہ صوبوں کو جو 18ویں ترمیم کے تحت فنڈز دیے جاتے ہیں وہ اگر رول بیک کر کے وفاق اچھے طریقے سے پلان کرے، بالکل اچھے ریزلٹس آ سکتے ہیں. ملیحہ صاحبہ یہ بتائیں کہ ایک طرف کو موجودہ حکومت کو ایک واضح اکثریت نہیں ہے، ظاہر اتحادی ہیں ان کے ساتھ، تو ان کا اتحادی ہے کاف لیگ، تو ان کی جماعت سے بھی یہ آوازیں ہو رہی ہیں کہ نیب کا جو قانون ہے، نیب کی جو پکڑ دھکڑ ہے وہ یہ مناسب نہیں ہے اور پولیٹیکل وکٹمائزیشن ہے. تو کیا سمجھتی ہیں کہ اگر یہ اتحادیوں کو شکایت ہے، اپوزیشن کو بھی شکایت ہے کہ نیب کو گورنمنٹ یوز کر رہی ہے، تو کیا حکومت کی جو کرپشن کے خلاف آواز تھی تو وہ کمزور نہیں پڑ جائے گی؟ دیکھیں بات یہ ہے کہ نیب ہے کیا؟ نیب نیشنل اکاؤنٹیبلٹی بیورو کا کام ہی یہ ہے کہ اس نے ہر میل پریکٹس کو پکڑنا ہے، ہر وہ شخص جو غلط کاموں میں ملوث ہے اس کو پکڑنا ہے نیب نے. ٹھیک ہے، اس میں پھر چاہے حکومت کا کوئی بندہ آتا ہے یا پھر کوئی اپوزیشن کا بندہ آتا ہے، جو بھی آتا ہے. ہم نے نیب میں دیکھا کہ نہ صرف نیب نے علیم خان کو بھی پکڑا، شہباز شریف صاحب کو بھی پکڑا. ٹھیک ہے، اب آج اگر علیم خان باہر ہیں تو شہباز شریف صاحب بھی باہر ہیں. سو نیب کی پروسیکیوشن مضبوط ہونے کی ضرورت ہے، نیب کو اپنی زیادہ اچھے طریقے سے تیاری کرنے کی ضرورت ہے. میں نہیں کہتی کہ جن 10 لوگوں کو اگر نیب نے پکڑا ہے تو 10 کے 10 ہی قصوروار ہیں پوری طرح سے. ہو سکتا ہے ان میں سے 7 لوگ قصوروار ہوں، 3 لوگ نہ اتنے قصوروار ہوں، نیگلیجبل غلطیاں ہوئی ہوں. جرم میں اور غلطی میں فرق ہوتا ہے، سو مان لیا. لیکن نیب پر جو ایک عوامی تاثر پایا جاتا ہے، ایک عوامی رائے جو ہے نیب کے بارے میں، وہ یہ ہے کہ نیب جان بوجھ کر دی ہے. میں نہیں کہتی، یہ ایک عوام میں ایک مقبول ایک پرسیپشن پایا جاتا ہے کہ جی نیب جان بوجھ کر کئی کیسز میں ویک پروسیکیوشن کرتی ہے، کمزور پروسیکیوشن کرتی ہے
ताकि अपनी क्रेडिबिलिटी को इतना कमज़ोर कर दे कि हुकूमत पे हर्फ आए कि जी ये जानबूझकर बदले ले रहे हैं। सो पकड़ धकड़ कोई नहीं है। मैं आपको बताऊं गौर साहब, जिसने गलत काम किया ना उसको पकड़ा जाएगा। अब ठीक है, अलीम खान साहब अपने आप को साबित कर दें इनोसेंट तो बिल्कुल केस सारे ख़त्म हो जाएं, लेकिन मेरा सवाल ये कि फिर हमाद अजहर को कोई क्यों नहीं पकड़ता? सोचने वाली बात है ना। शिबली फराज को कोई क्यों नहीं पकड़ता? सो बहुत से पीटीआई में भी ऐसे नाम हैं जिन पे आज तक किसी ने नाम नहीं लिया। नून लीग में, पीपल्स पार्टी में कई ऐसे लोग हैं जिन पर आज तक नाम नहीं आया। सो जिनके नाम आते हैं यकीनन उन्होंने सिस्टम को कहीं ना कहीं तो अब्यूज़ किया ना। सो नैब को भी तगड़े होने की ज़रूरत है और हुकूमत को भी इस पे नैब को मज़ीद एम्पावर करने की ज़रूरत है कि आप जिसको भी पकड़ें। अभी IPPs की रिपोर्ट आई है, अब वो सुनने में आ रहा है जी कि पहले वो जो शुगर इंक्वायरी रिपोर्ट भी साथ साथ आई कि उसका फॉरेंसिक ऑडिट जो है वो करके तो रिपोर्ट लाई जाएगी। वो हफ्ता पहले आनी थी, फिर पता चला जी 25 अप्रैल को ऐलान किया गया था कि फॉरेंसिक रिपोर्ट आएगी, लेकिन अभी तक नहीं आई। नहीं आई। वो फिर कहा गया है कि 3 हफ्ते बाद, यानी अब 2 हफ्ते बाद सुनने में आ रहा है कि आएगी। अब मज़ा तो तब है ना एहतसाब का कि जब वो रिपोर्ट आए और फिर उसमें जो लोग कैफरे के जिम्मेदार हैं उनको फिर कैफरे किरदार तक पहुंचाया जाए। मज़ा तो तब है। अब इसी तरह IPPs का सुनने में आ रहा है, सुना है, मतलब ज़राए बताते हैं, रऊफ़ क्लासरा साहब सीनियर सहाफ़ी और तज्ज़िया निगार हैं, अरशद शरीफ साहब सीनियर सहाफ़ी हैं, फिर उन्होंने रॉयटर्स की एक स्टोरी भी कोट की थी अरशद शरीफ साहब ने ट्विटर पर। तो जो सुनने में आ रहा है कि जी हुकूमत पर अब प्रेशर आ गया बहुत ज़्यादा कि IPPs की रिपोर्ट को ना छेड़ें, कि इसमें हुकूमत के भी काबीना में के कई लोग शामिल हैं। सो सवाल ये है कि यही तो दलेरी का काम है जो फिर हुकूमत को करना है कि अगर अपने भी लोग बीच में आ रहे हैं तो उनको भी फिर उसी तरीके से पकड़ा जाए जिस तरीके से अपोजिशन के लोगों को पकड़ा जा रहा है, और ताकि ये शिकायत दूर हो सके अपोजिशन की और अवाम को भी एक इत्मीनान हो कि सबका एहतसाब हो। ठीक है नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसर ब्रेक, ऐं ब्रेक खां बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन वेलकम बैक। नाज़रीन हिन वक़्तु असां जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी अकबर अब्बासी साहब खां पुछंदासूं लॉकडाउन जे हवाले सां जेका ही ताज़ी डेवलपमेंट आहे। अब्बासी साहब इहो ॿुधायो त लॉकडाउन में जेका नरमी कई वई आहे इहा छा वाकई अणटर हुई ऐं दुनिया में जेका एक्सरसाइज़ आहे जेका नरमी करण वारी उहा उनखे छा वज़ीर आज़म साहब जेको हवालो ॾिए थो दुनिया जो उहो मीट करे थी शइ आहे, या अॻिते हली ख़बर पवंदी त असांखे कंहिं ग़लती तरफ़ वियासीं या असांखे हीअं न हूअं करणु खपे? वॾी महिरबानी अली गौर साहब। ज़ाहिर आहे दुनिया खे त वापसि थियणो आहे, पंहिंजी रूटीन लाइफ ते अचिणो आहे। हीअ जेकी वबा आहे इन को शक न आहे त दुनिया जी मुइशत खे, इकॉनमी खे झंझोड़े छॾियो आहे। ऐं ईअं खणी चइजे त दुनिया हाणे इहो ॾिसे थी त हू छा आया पंहिंजी साॻी लेवल ते पुॼी करे वरी इकॉनमी खे बूस्ट करे सघंदी या न, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। इहो पोस्ट कोरोना में अचे थो, जॾहिं कोरोना ख़तमु थींदी तॾहिं कुझु चई सघूं था। असां पाकिस्तान जी पोज़ीशन ते ॻाल्हाईंदासीं त पाकिस्तान बदकिस्मती सां उन्हनि मुल्कनि में शामिल आहे जिथे इहे फ़ैसिला सियासी कया वञनि था, हुकूमतूं कनि थियूं, हुकूमती माण्हू जेके पॉलिटिशियन आहिनि उहे हुकूमत हलाइनि था, उहे माण्हू इहे फ़ैसिला कनि था। जॾहिं बुनियाद सियासत आहे, साइंटिफिक न आहे। जॾहिं त इहे फ़ैसिला इन में माना प्योर मुकमल तौर ते तिब जा फ़ैसिला आहिनि, ऐं इन में माहिर डॉक्टरनि खे उते अॻिते अचणु खपे, उन्हनि खे ॿुधणु खपे, उन्हनि जी राय खे जेको आहे अहमियत ॾिनी वञे, उहे छा था सोचनि बीमारी जे बारे में। ऐं हिते उहो सॼो किसो उलट आहे। पर वज़ीर साहब जॾहिं ऐलान कयो गॾु शौकत खानम जे कंहिं डॉक्टर माहिर खे बि विहारियो ऐं उनखां इहो चवरायो त असां सॼी रिसर्च करे पोइ आहे, पर रिसर्च जो कोई हवालो कोन ॾिनो वियो त कहिड़े बुनियाद ते इहा शइ कई वई। एग्ज़ैक्टली तव्हां सही था चओ। सही हाणे ॻाल्हि इहा आहे त वज़ीर आज़म साहब इहो कल्ह हिकिड़ो टर्म यूज़ कयो जेको दुनिया में हिन बीमारी जे लाइ तमामु घणो कॉमन यूज़ कयो त उन फ्लैटनिंग द कर्व। उन जो मक़सदु इहो आहे त असां जेको आहे हिन बीमारी खे मुंहुं ॾियण जे लाइ पंहिंजी तयारी पकिड़े वरिती आहे। ऐं हाणे ही जेकॾहिं बीमारी में जेको असांखे गैप खपे पियो, उन गैप में असां पंहिंजा मेडिकली जेको आहे सो स्ट्रॉन्ग थी विया आहियूं। असांजूं ज़रूरतूं मेडिकली PPE ऐं जेके ॿिया मेडिकली असांजूं इस्पतालूं आहिनि, असांजा जेके सेंटर आहिनि, उहे हाणे हिन बीमारी खे कंट्रोल करण जे लाइ पूरा आहिनि।
त हाणे अचो त इन शइ खे असां एनालाइज़ कयूं त इहा इन ॻाल्हि में केतिरो वज़न आहे। फ्लैटनिंग द कर्व मां पंहिंजे हिसाब सां जेको सम्झो आहे उहो इहो आहे त उन में 2 कंप्लीमेंट्री रिक्वायरमेंट आहिनि। नंबर 1 त तव्हां वटि वेंटिलेटर मुल्क में केतिरा आहिनि इन बीमारी खे मुंहुं ॾियण जे लाइ। नंबर 2 ICU जा बेड तव्हांजे लाइ केतिरा प्रिपेयर आहिनि। हाणे ॿिन्ही शयुनि में मूंखे हुकूमत जो को माण्हू या वज़ीर आज़म वज़ाहत करे त आया असां हिन 2 महीननि जे लॉकडाउन में जेको असांखे हिकिड़ो गोल्डन पीरियड मिलियो त असां हिन 2 महीननि में कहिड़ी तयारी कई, केतिरा हज़ार वेंटिलेटर असां पाकिस्तान में घुराया जेके बीमारी शुरू थियण महिल कोई ॻाणाटे मूजिबि 1000 या 2000 खां वधीक स्टेबल कंडीशन में कोन हुया। ऐं हाणे हिन 2 महीननि में केतिरा कोई 50,000 या लख वेंटिलेटर घुराया हुजनि या ICU जा बेड जेके रिपोर्ट्स अचनि पियूं सोशल मीडिया ते या मीडिया ते त के माण्हू वञनि पिया त चवनि था त भई हिते बेड या आइसोलेशन सेंटर जेके आहिनि उहो बिल्कुलु फुल आहिनि, असां नथा रखी सघूं। कराची में डॉक्टर जो वाक़ियो पेश आयो। साईं अचूं था ॾिसूं न हाणे इहा ॻाल्हि न का वज़ीर आज़म साहिब जी हल्दी अथेंटिक ॻाल्हि सिधी न कंहिं ॿिए माण्हू जी, इहा तव्हां डॉक्टरनि खे ॿुधो न। तव्हां कुझु ॾींहं अवल कराची खां इहो बहस शुरू थियो, कराची जे डॉक्टरनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, उनखां पोइ वरी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस थी। इवन वज़ीर आज़म जो जेको पसंदीदा सूबो आहे ख़ैबर पख्तूनख्वा उतां जे डॉक्टरनि इहा ॻाल्हि कई। ऐं हाणे तव्हां अॼु जेको आहे सो DG बलोचिस्तान खे ॿुधो, मोहम्मद असलम अबड़ो साहिब खे, उन हिकु वॾी वज़ाहत कई आहे। उन चयो जेकॾहिं असां ईज़ ऑफ लॉकडाउन जे तरफ़ वञूं था त हीअ बीमारी 2 महीननि जे अंदरि कोई 11 लख पेशेंट बलोचिस्तान में हूंदा ऐं अलाए केतिरो जानी नुक़सानु थींदो। ऐं इहो केरु आम माण्हू कोन थो चवे, इहे DG हेल्थ लेवल जा माण्हू जेके सॼो ॾींहुं इहा शइ स्टडी कनि था, पेशेंट खे फेस कनि था ऐं अस्पतालुनि खे विज़िट कनि था, पंहिंजी डाटा गॾु कनि था, हे माण्हू उहे चवनि था। वज़ीर आज़म जीअं तव्हां सवाल कयो, वज़ीर आज़म साहिबु जेके मिसाल ॾिए थो मुल्कनि जा, उहे उन्हनि मुल्कनि जा मिसाल ॾिए थो जेके अॼुकल्ह हिन बीमारी में नाकाम विया आहिनि। UK नाकाम आहे, जिथे डेली 1000 माण्हू मरे थो, जिथे डेली 6000 पेशेंट थियनि था, उते 1.5 लख जे क़रीब पेशेंट थी विया आहिनि। इटली नाकाम आहे, स्पेन नाकाम आहे, ब्राज़ील नाकाम आहे, रशिया नाकाम आहे, अमेरिका नाकाम आहे। वज़ीर आज़म न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि छो नथो करे? वज़ीर आज़म लग्ज़मबर्ग जी ॻाल्हि छो नथो करे? आइसलैंड जी ॻाल्हि छो नथो करे? वज़ीर आज़म फिनलैंड जी ॻाल्हि छो नथो करे? वज़ीर आज़म उन्हनि मुल्कनि जी ॻाल्हि छो नथो करे जिन कंट्रोल कयो आहे, जिन वाक़ई फ्लैटनिंग द कर्व कयो आहे, जिन वाक़ई पंहिंजे मुल्क खे बचायो आहे। किथे तव्हांजे ॻाल्हि में ॾिसो, किथे ईअं त न आहे वज़ीर आज़म साहिबु माना कंहिं हादसे खां अखियूं ॿोटण वारी माना एग्ज़ैक्टली तव्हां माण्हुनि ज़ाहिर आहे त असां माण्हुनि खे लॉकडाउन कंदासीं त राशन कोन पुॼाए सघंदासीं, इन जे करे भई हाणे खोलियूं था इहो पियो। असांजे मुल्क सां वाक़ई इहो माना हिकिड़ो अलमियो आहे। पोइ इहो अलमियो अॼु जो अलमियो कोन्हे, इमरान ख़ान उन खे को हिन घड़ी में कोन मुंहुं ॾेई सघंदो। ऐं कंहिं हद ते हू बि इहो सही थो चवे त हिन मुल्क जा मसइला हिन खां बीमारी खां वधीक आहिनि ऐं उन में अॻियुनि हुकूमतुनि जो कमाल आहे। बिल्कुलु जेकॾहिं उहे माण्हुनि जी मुइशत ऐं गुरबत जी जेका लकीर आहे उन मां उन खे जेके स्टेबल करे वञनि हा त अॼु इहे असांजा मसइला न थियनि हा। असां ईज़ी लॉकडाउन कयूं आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, असांजी हुकूमत जेको 10 मार्च खां वठी करे लॉकडाउन लफ़्ज़ खे जेको डेफिनेशन उन जा इस्तिलाह, अॼु नरम लॉकडाउन आहे, अॼु सॉफ्ट लॉकडाउन आहे, अॼु स्ट्रॉन्ग लॉकडाउन आहे, उन लफ़्ज़ खे सम्झाइण जे लाइ 1 महीनो पूरो वरितो असांजी हुकूमत ऐं उन में तयारी कुझु बि न कई। जेकॾहिं सही लॉकडाउन जेका डेफिनेशन माण्हू लॉकडाउन जी ॿुधाइनि था, सही लॉकडाउन कंहिं मुल्क में 1 महीनो प्रॉपर तरीक़े सां कजे हा त हिन जी स्प्रेडिंग बीमारी जी बिल्कुलु न थिए हा। अॼु असांजो जेको कर्व आहे, असांजो जेको पाकिस्तान जो इन बीमारी जे बारे में कर्व आहे, उहो माना उहो इनक्लाइन न हुजे हा, उहो डिक्लाइन हुजे हा। असां कंहिं लेवल ते कंट्रोल करे सघूं हा। साउथ कोरिया तव्हां ॾिसो, न्यूज़ीलैंड जी मूं ॻाल्हि कई, ऑस्ट्रेलिया जी मूं ॻाल्हि कई, अहिड़ा मुल्क आहिनि जिन लॉकडाउन कयो ऐं उते इहो फ़र्क़ु अभय साहिबु हिकिड़ो ॿियो बि सुवालु अचे पियो त जेकॾहिं असां इहा तवक़ो पिया कयूं त जल्द ई इन असां कोरोना वायरस जो जेको मामिलो क़ाबू पाए वठंदासीं, माण्हू ॿाहिरि निकिरंदा, रोज़गार थींदो, ख़ुशहाल थींदो। पर जेकॾहिं माण्हुनि खे रोज़गार त मिली वियो
पर रेपिडली जेकॾहिं केसिस वधनि था ऐं मुंहुं नथा ॾेई सघूं था, को वॾो नुक़सानु अची सघे थो, त माना इन जी का कैलकुलेशन का हिन वक़्त ताईं अञा त कोन आई आहे। साईं ॾिसो न, तव्हां कैलकुलेशन तव्हांजे ॾाढो आहे, तव्हांखे ख़बरदार WHO कयो आहे, तव्हांखे ख़बरदार आलमी इदारनि कयो आहे, जंहिंमें एशियन बैंक आहे, जंहिंमें वर्ल्ड बैंक आहे, उन्हनि तव्हांखे ख़बरदार कयो आहे, ऐं दुनिया तव्हांजे साम्हूं आहे। दुनिया खे तव्हां ॾिसो, दुनिया में जिथे बि लापरवाही थी आहे, जिथे बि इन बीमारी खे संजीदह माण्हुनि न वरितो आहे, उते वॾा नुक़सान थिया। ठीकु आहे नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां बाद हाज़िर थींदा। नाज़रीन वेलकम बैक। अब्बास साहब, ही त कोरोना वारो मामिलो थियो। मौजूदा हुकूमत में अरिड़हीं तरमीम जे हवाले सां मलिया हाशमी साहिबा गेस्ट उन्हनि ते बि ॻाल्हायो त हिकु तरफ़ इहा तमामु वॾी वबा आहे कोरोना जी, वरी अरिड़हीं तरमीम जा सवाल पिया उथनि त इनखे रोल बैक कयो वञे, छो त वफ़ाक़ हिन वबा खे मुंहुं नथो ॾेई सघे, अॻिते हली वफ़ाक़ खे ज़रूरत पई त वफ़ाक़ छा कंदो। त छा था सम्झो अरिड़हीं तरमीम केॾी महिनत ऐं काफ़ी अरसे खां पोइ इन क़िस्म जो हिकिड़ी एक्सरसाइज़ थी ऐं तमामु वॾी वेलकम थी, उन खां पोइ इन क़िस्म जूं ॻाल्हियूं छा था सम्झो त इहो छा असरात छॾी? बिल्कुलु साईं, तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त थोरो मां इन जी तारीख़ी हवाले सां पस मंज़र ॿुधाइण थो चाहियां। असां शुरू कयूं था 27 डिसंबर 2007 मोहतरमा जी शहादत, उन खां पोइ जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत ठही, इन शहादत ऐं हुकूमत माना हिकिड़ी लंबे अरसे वॾे अरसे खां पोइ जेको आमरत जो दौर हो, मुशरफ जो दौर हो, ऐं मुशरफ खे सियासी पार्टियुनि गोॾा खोड़ाइण ते मजबूर कयो, ऐं पोइ हिकिड़ी जमहूरी हुकूमत आई। जमहूरी हुकूमत जेका फस्ट आमरत खां पोइ पहिरीं जमहूरी हुकूमत आई, उन्हनि इहो ऐलान कयो त हाणे असां मुल्क में जेके अनस्टेबिलिटी आहे उन खे ख़तमु करण जे लाइ आइन में अहिड़ी तरमीम आणींदासीं जंहिंमें मुल्क में जेका नंढनि सूबनि जा मसइला, क़ौम परस्ती जा मसइला ऐं ॿिया जेके अफ़रातफ़री हक़नि जे जा मसइला, सूबनि जे हक़नि जा मसइला, इन सभिनी खे ख़तमु करण जे लाइ का आम रवाजी न, पर हिकिड़ी वॾे पैमाने ते कमेटी जोड़ी वई, ऐं उहा कमेटी पीपल्स पार्टी जे रज़ा रब्बानी जी उनखे हेड कयो, तमामु दाना माण्हू हुयो, ऐं 26-27 मेंबरनि ते मुश्तमिल उहे माण्हुनि वेही करे, जमहूरी माण्हुनि सिलेक्टेड सियासी मग़ज़ हुयो, उन्हनि वेही का हिकिड़ी उन आइन जे कंहिं हिकिड़े शक या आर्टिकल खे जेको आहे सो न टोड़ियो, उन तक़रीबन लॻभॻि 80 जे लॻभॻि तरमीमूं कयूं, ऐं ख़ैबर पख्तूनख्वा उन आइन जो जेको नालो तब्दील थियो, उहो आइन जो उन साॻियो उन अरिड़हीं तरमीम जो नतीजो आहे। सभ खां वॾे में वॾी ॻाल्हि जेका उन में अरिड़हीं तरमीम आहे, उन में सदारती इख़्तियारनि जो माना पाण मुरादो, जेको उन टाइम सदर हुया आसिफ ज़रदारी साहिबु, उन पाण मुरादो विथड्रा कयो हुयो पंहिंजे सदारती इख़्तियारनि जो जेको, ऐं उहे इख़्तियार जेके आहिनि से हलिया विया वज़ीर आज़म खे शेयर थिया, ऐं उन खां पोइ मुल्क में एमरजेंसी जेका आहे, रातो राति जेके एमरजेंसियूं लॻंदियूं हुयूं, या सदर असेंबलियूं टोड़े छॾींदो, चूंडियल असेंबलियूं करोड़ रुपया अरबा रुपया ख़र्च करे असेंबलियूं जॾहिं चूंडियूं वेंदियूं, इलेक्शन थींदा हुआ, ऐं उन्हनि खे हलणु न ॾिनो वेंदो हो, साल जे अंदरि 2 सालनि जे अंदरि असेंबली खे टोड़ियो वेंदो हो, ऐं उहे नंढा नंढा उनजे पोयां असबाब हूंदा, उहो दरवाज़ो बंदि थियो। तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी हुकूमत पोइ जहिड़ी बि हुई, कीअं बि हुई, पंहिंजा पीरियड पूरो कयो। उनखां पोइ नवाज़ हुकूमत आई, उन बि इन अरिड़हीं तरमीम जे सहारे, इवन उन जो पहिरियों जेको आहे सो इवन पीपल्स पार्टी जो पहिरियों वज़ीर आज़म जेको गिलानी साहिबु, उहो पंहिंजो टेन्योर पूरो न करे सघियो, पर उन खे टेक ओवर कयो राजा परवेज़ अशरफ, मतिलबु असेंबली डिस्टर्ब न थी, असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो कयो। नवाज़ शरीफ़ जे पीरियड में बि ईअं थियो, नवाज़ शरीफ़ जेकॾहिं उहो पंहिंजे केसनि में या नेब जे मामलनि में हलियो हुयो, त उनखे शायदि ख़ाकान टेक ओवर कयो ऐं असेंबली पंहिंजो मुद्दो पूरो कयो। हाणे अचूं था मौजूदा सूरत हाल ते। हाणे मौजूदा सूरत हाल ही वबा आहे, इन वबा में एॾी महिनत थियल जेका आइनी तरमीम आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो आहे, तव्हांखे मां पंहिंजे सिंध जा थोरा मिसाल ॾियां, कन्फिड्रेशन किथे आहे, सूबाई ख़ुदमुख्तियारी जो नारो हणंदड़ माण्हू किथे आहिनि, क़ौम परस्ती किथे आहे एतिरी जेका हिन 18वीं तरमीम खां अवल हुई। इन्हनि सभिनी खे जेकॾहिं स्लो बाय स्लो, आहिस्ता आहिस्ता कवर कयो आहे, परदो रखियो आहे, उहो अरिड़हीं तरमीम रखियो आहे, ऐं हिकु ईज़ थी वई आहे, आसानी थी वई आहे, ऐं मां तीअं चवंदो फेडरेशन मज़बूत थी आहे।
पर मतिलबु इहो आहे त अञा इहा सही पंहिंजे रूह सां इम्प्लीमेंट न थी आहे। इन खे सही इम्प्लीमेंट कयो। तव्हां सूबनि ताईं इख़्तियारात खणी अचो, बजाए जो तव्हां वापसि कयो, तव्हां उहे सूबनि ताईं इख़्तियार खणी अचो, तव्हां सूबनि खे इख़्तियार ॾियो। हाणे बि सिहत तव्हां वटि आहे, हाणे बि एजुकेशन जा फ़ैसिला तव्हां था कयो, सिहत बि ही वबा में तव्हां था हलायो, रेलवे तव्हां हलाई आहे, रेलवे जो तव्हां हशर ॾिसो, PIA जो तव्हां हशर ॾिसो जेका तव्हां वटि आहे, स्टील मिल जो तव्हां हशर ॾिसो जेका तव्हां वटि आहे। ऐं सिंध में या ॿियनि सूबनि में सिहत सूबे में इम्प्रूवमेंट आई आहे। जेकॾहिं तव्हां हिन महिल वर्स्ट कंडीशन में न आहियो त तव्हां यकीन ॼाणियो अल्टीमेटली इहा इम्प्रूवमेंट आहे, जंहिंजे करे तव्हां ठीकु आहे। बसि हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जो इहो मौक़िफ़ आहे, काफ़ी कैबिनेट जे मेंबरनि बि इहो इज़हार कयो आहे त भई हिन वबा में वसीला कोन्हनि, कर्ज़ कीअं लाहियूं, वबा खे कीअं मुंहुं ॾियूं, या वफ़ाक़ कमज़ोर ऐं वेचारो आहे। त ज़ाहिर आहे तव्हां जॾहिं सूबनि खे मिनिस्ट्रियूं बि ॾिनियूं त तव्हां वसीला बि ॾींदव। ईअं त कोन थो थी सघे तव्हां मिनिस्ट्रियूं ॾियो ऐं वसीला न ॾियो। जेको चयो वञे थो त भाउ मेजर शेयर सूबा खणी वञनि था, त ज़ाहिर आहे मेजर मिनिस्ट्रीज़ बि त तव्हां उते ॾिनियूं आहिनि न, त ज़ाहिर आहे वफ़ाक़ जो ॿार हल्को थियो आहे। इहा ॻाल्हि छो न पई कई वञे? साईं बिल्कुलु, तव्हां जीअं ॻाल्हि कई त वफ़ाक़ वटि वसीला न आहिनि। सुवालु इहो थो पैदा थिए त हीअ वबा खां अवल जेकॾहिं तव्हां ॾिसो त जेको फंड ठहियो आहे, कोरोना फंड ठहियो आहे, उन जा अंग अखर किथे आहिनि? उन जो को अंग अखर पेश कयो नथो वञे। उन खां पोइ जेके आलमी ताक़तूं, जेके आलमी सुधरियल मुल्क आहिनि या आलमी इदारा आहिनि, उहे जेके असांखे मदद ॾियनि था, उन जा अंग अखर किथे आहिनि? उहे पैसो किथे वफ़ाक़ ख़र्चु करे थो? ऐं ॿी इहा ॻाल्हि त भई सॼो पैसो ख़र्चु थी थो वञे, इन ॻाल्हि में सदाकत न अथव। मां तव्हांखे 2016-17 जी पोज़ीशन ॿुधाईंदुमि त उन टाइम में वफ़ाक़ खे कोई 2522 अरब रुपया मिलिया ऐं उहो वफ़ाक़ पूरो ख़र्चु न करे सघियो हुयो। कोई 2223 अरब ख़र्चु कयो, उनखे अञा बि 343 जे लॻभॻि अरब रुपया बची पिया हुया, जंहिंमें उन पंहिंजो डिफेंस ऐं जेको ज़रूरी सर्विसिस आहिनि उन्हनि में बजट हलाई हुई। ऐं हाणे उहा जेकॾहिं कोरोना जे करे बजट घटि थिए थी त तव्हां अहिड़ो को इदारो ठाहियो, अहिड़ो को तव्हां मतिलबु मिकेनिज़म जोड़ियो जंहिंमें तव्हां कोरोना खे मुंहुं ॾेई सघो। बाक़ी उन में तव्हां इहो राग ॻायो त असां 18वीं तरमीम ख़तमु कंदासीं। 18वीं तरमीम असांजे वफ़ाक़ असांजी फेडरेशन जी अलामत आहे। इन खे जेकॾहिं केरु जल्दी ऐं जेके अणॼाण, मां तीअं चवंदुमि अणॼाण जेके मिनिस्टर आहिनि, उहे जल्दी अहिड़ी बयानबाज़ी ॾेई करे उनखे टोड़ण जूं ॻाल्हियूं था कनि। इहे असांजे मुल्क जे लाइ कापारी धक आहिनि, उन्हनि खां बाज़रणु घुरिजे। उन ते बिल्कुलु न, पर तव्हां छा था सम्झो? जेकॾहिं तव्हां सम्झो था त भई सूबनि इन हवाले जॾहिं वसीला सूबनि ॾे विया आहिनि त सूबा उहा तरक़ी न करे सघिया आहिनि, या ज़िलनि ताईं उहो जेको पैसो मिले थो उहो शिफ्ट न करे सघिया आहिनि, बिल्कुलु आहे, कमज़ोरियूं आहिनि, कमज़ोरियूं दूर हो सघंदियूं, जीअं तव्हां चयो त ज़ाहिर आहे वफ़ाक़ी इदारा जेके कमज़ोर आहिनि उनजो इहो मक़सदु न आहे त ख़तमु करे सघे या कुझु, उन्हनि खे बहितर कजे। वफ़ाक़ इहा मदद करे सघे थो सूबनि जी, त उन्हनि खे उहो बहितर करे सघे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? बिल्कुलु सर, ईअं ई थियणु खपे। उन्हनि खे निशानदेही कनि त भई तव्हां हिन जाइ ते तव्हां वीक आहियो, तव्हांखे हीअ शइ करणी हुई, तव्हां छो न वधायो। उनजी उहो हिकिड़ो कोऑर्डिनेशन ठहणु खपे। ठीकु आहे, प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थियो। हिकिड़ो SMS आयो आहे, जेके ॿाहिरि फाथल आहिनि असांजा कोरोना जे करे, ॿाहिरि ओवरसीज़ पाकिस्तानी आहिनि उते फाथल आहिनि। मैसेज आयो आहे त इहो तव्हां इन इशू खे हाईलाइट कयो त उहे ॾाढा परेशान हाल आहिनि, के एयरपोर्ट ते वेठा आहिनि, के घरनि में आहिनि, के अचण जे इंतज़ार में आहिनि, फ्लाइट्स नथियूं मिलनि। तव्हां छा था सम्झो त इहो जेके ओवरसीज़ पाकिस्तानी जेको पाकिस्तान खे एॾो सारो सरमायो मोकिलींदा, हिन वक़्तु उहो परेशानी जे आलम में आहिनि, तव्हां छा चवंदा? साईं, मां पाड़ेसरी मुल्क इंडिया जी ॻाल्हि कंदुसि। इंडिया में तव्हां ॾिठो हूंदो 90 जे दौर में इंडिया जो सिको ऐं पाकिस्तान जे सिके में ॾींहुं राति जो फ़र्क़ु हुयो। पोइ इंडिया ऐं बांग्लादेश इहे ॿ अहिड़ा मुल्क हुया, इन्हनि माना तरक़ी जेका कई आहे उहा ॿिनि जेको आहे सो सेक्टरनि सां कई आहे। नंबर 1 सेक्टर मैन पावर आहे, ऐं मैन पावर इंडिया जो ऐं बांग्लादेश जो सभ खां वधीक मैन पावर ॿियनि मुल्कनि में कमु करे थो। ऐं उतां जेका रेमिटेंस थिए थो उन ते उन्हनि जे मुल्कनि तरक़ी कई, उन्हनि जो GDP वधियो। इंडिया में ॿियो सेक्टर IT जो हुयो, जंहिं IT इंडिया खे मथे खणी वई, ऐं बांग्लादेश में इंडस्ट्री हुई, जंहिं जेका नंढे पैमाने ते स्मॉल बिज़नेस जेके हुया उन्हनि बांग्लादेश खे मथे खयो। पाकिस्तान में ईअं आहे त पाकिस्तान जी में कोई 88 लख जे लॻभॻि जेके असांजा ओवरसीज़ माण्हू आहिनि, उहे गल्फ में 40 लख ऐं ॿियनि मुल्कनि में कमु कनि था, ऐं उन्हनि जा वॾा जेन्युइन मसइला आहिनि।
हू जेकी ॻाल्हि तव्हांखे SMS जी तव्हां ॻाल्हि कई का हिकु माण्हू जी ॻाल्हि कान्हे का, बिल्कुलु उहे नज़रअंदाज़ थियल आहिनि। हिते अहिड़ो को बि सिस्टम कोन्हे। तव्हां हिन खे थोरो खोले ॾिसो त सही त जेके सऊदिया में थिया आहिनि कोरोना जा इफेक्टीज़ पेशेंट जेके थिया आहिनि, ऐं उहो पंहिंजी डेली फिगर ॾींदा अथव सऊदी वारा। सऊदी में असांजा 19 लख जेके आहिनि से माण्हू उते कमु कनि था, जॉब्स कनि था, त उन्हनि में 15% सऊदीज़ आहिनि, बाक़ी 85% 86% उहे एक्सपेक्टेड आहिनि। असांजे कहिड़े माण्हू कंहिं फ़ोन करे पुछो आहे त को कहिड़ो पाकिस्तानी आहे जेको उते गुज़ारे वियो आहे, कहिड़ो पाकिस्तानी फैमिली आहे जंहिंखे को राशन नथो मिले। उहे हज़ार मसइला आहिनि ऐं उहे मसइला असांखे बिल्कुलु एड्रेस जीअं हितां जा पाकिस्तान मसइला आहिनि कोरोना जे हवाले सां, ईअं ई ॿाहिरि जा बि उन्हनि खे एड्रेस करणु घुरिजे हुकूमत में। नाज़रीन, हिन वक़्तु हिन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।